सिंध के ॿियनि शहरनि जीअं लाड़काणे में भी गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वक़्फ़े सां तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि शहर जा तक़रीबन समूरा इलाइक़ा बरसात के पानी हेठि अची विया आहिनि। मुसलसिल 3 ॾींहंनि खां जारी तेज़ बरसात सबबि शहर जा अक्सर इलाइक़ा वॾे तलाउ जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। बरसात जो पानी निकाल न थियण सबबि शहर के शहरी इलाइक़नि समेत कचिन आबादियुनि तोड़े हेठायनि इलाइक़नि में 2 खां 3 फुट पानी बीहजी वियो आहे, जॾहिं त बरसात के पानी सां गॾोगॾु गटरनि ऐं नालियुनि जो गंदो पानी पिणु माण्हुनि जे घरनि में काहे पियो आहे, जंहिं सबबि शहरवासी सख़्त परेशानियुनि जो शिकार थी विया आहिनि। शहर छा हिते हूंदो ई हूंदो आहे, ॿियनि ते खुद इहो पानी निकिरी ईंदो, भाई हितां पानी कॾहिं न निकिरंदो। ॾिसो था सूरत-हाल छा आहे, हिते पानी बीठो आहे, इंतज़ामिया हुजे त पानी निकितल हुजे। बरसातुनि जो अॻुवाट इतला बावजूद लाड़काने जे ज़िले तोड़े म्यूनिसिपल इंतज़ामिया के भी अॻुवाट इंतज़ाम न कया, जंहिं सबबि बरसात रहमत बजाए ज़हमत बणिजी वई। तंहिं करे हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फौरी तौर बरसात के पानी के निकाल करायो वञे त जीअं शहरवासी वधीक परेशानियुनि खां बची सघनि। कैमरामैन जावेद जंजुटा सां गॾु अली गुरामाणी, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।